नाज़रीन, सिंध जे इतलात खाते वारे सेक्रेटरी नदीम रहमान मेमन चयो आहे त धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप अवाम जी बहितर नमूने तर्जुमानी करे रहियो आहे। धरती टीवी हेड ऑफिस जो एनवायरमेंट HD स्क्रीन ऐं ग्राफिक्स ॾिसी खेसि तमामु घणी ख़ुशी थी आहे। इहो ॾींहुं परे नाहे जॾहिं धरती टीवी नंबर 1 चैनल हूंदो। वधीक तफ़सील इन रिपोर्ट में। सिंध जे इतलात खाते वारो सेक्रेटरी नदीम रहमान मेमन धरती टीवी ऑफिस पहुतो, जिते धरती टीवी ऐं सोभ जे मैनेजिंग डायरेक्टर ज़हीर मीरानी, डायरेक्टर सेल्स एंड मार्केटिंग वकार लगारी, जनरल मैनेजर सेल्स एंड मार्केटिंग रफ़ीक राजपर, डायरेक्टर न्यूज़ हबीब नुकरुज, डायरेक्टर करंट अफेयर्स ऐं सीनियर एंकर पर्सन ज़ोहेब ज़रदारी ऐं ॿियनि संदसि आजियां कई। सेक्रेटरी इंफॉर्मेशन सिंध नदीम रहमान मेमन सां गॾु वफ़द में डायरेक्टर एडमिन यूसुफ काबूरो, डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट इम्तियाज़ चोयो ऐं डायरेक्टर प्रेस हुसैन नकवी मौजूद हुआ, जिन खे धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप जे MD ज़हीर मीरानी ऐं ॿियनि पारां सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। सेक्रेटरी इंफॉर्मेशन सिंध नदीम रहमान मेमन खे धरती टीवी जे न्यूज़ डिपार्टमेंट समेत समूरनि शोबनि जो दौरो करायो वियो, जिते हुन ऑफिस जी ख़ूबसूरती खे ॾिसी वाखाण कई। नदीम रहमान मेमन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त धरती टीवी समेत समूरी सिंधी मीडिया अवाम जे हक़नि लाइ भरपूर नमूने कमु करे रही आहे। खेसि धरती टीवी हेड ऑफिस जो एनवायरमेंट ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। सेक्रेटरी इंफॉर्मेशन वधीक चयो त धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप जी टीम जोश ऐं जज़्बे सां कमु करे रही आहे ऐं अवाम जी हक़ीक़ी तर्जुमानी करे रही आहे। उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं धरती टीवी मीडिया जो नंबर 1 इदारो हूंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। पहिरीं त तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो एज़ अ सेक्रेटरी इंफॉर्मेशन जे तौर ते ऐं सभिनी मीडिया हाउसिस जा विज़िट बि कयां पियो ऐं जेके बि इक़दामात मीडिया करे थी पई। अॼु त मूंखे ख़ासि ॾाढी ख़ुशी थी आहे जॾहिं आउं धरती टीवी जो विज़िट कयो आहे या तव्हां सां रिलेटेड जेका बि अख़बार आहे उन खे जेका आहे इंफॉर्मेशन जो जीअं फ़िलो हले थो पियो, जंहिंमें सिंध गवर्नमेंट खे तव्हां सिंध गवर्नमेंट जी पंहिंजी जेका परफॉर्मेंस आहे उनखे तव्हां रिफ्लेक्ट कयो पिया, प्रोजेक्ट कयो पिया, उहा असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं प्लस पंहिंजो जेको आउं सम्झां थो त जेको मीडिया जो जेको पंहिंजो रोल आहे उहो त परफॉर्म करे बि थो, पर मुंहिंजी हिते इहो बि आहे त हिकिड़ो रिलेशनशिप जेको आहे उहो इस्टेब्लिश करिणो आहे सभिनी चैनलनि सां ऐं मीडिया जे दोस्तनि सां। बेसिकली मुंहिंजो सिलसिलो अॼु अचण जो इहो ई आहे। बाक़ी सिंध गवर्नमेंट तव्हां ॾिसो था पिया ऐं पंहिंजो उनजी जांच बि कयो पिया, तव्हां पाण कन ऐं अखियूं बहियो ऐं जंहिं तरीक़े सां सिंध गवर्नमेंट कमु करे रही आहे ऐं चाहियां थो त उनजी प्रोजेक्शन उन हिसाब सां थियणु घुरिजे। तनक़ीद पंहिंजी जॻह ते आहे, पर सिंध गवर्नमेंट जी सुठाई जेका आहे उहा जेका आहे तव्हांजे चैनलनि जे थ्रू अॼुकल्ह रिले थिए थी पई ऐं तव्हांखे उनजो मुबारकबाद बि ॾींदुसि। ऐं सम्झां थो त मूंखे ॾाढो इम्प्रेस कयो आहे स्टेट ऑफ आर्ट क़िस्म जी बिल्डिंग, उन सां गॾु तव्हांजा जेके इक्विपमेंट्स आहिनि उहे बि तमामु शानाइता मूंखे नज़र आया। तव्हांजो जेको रिले आहे या टेलीविज़न जेको असां ॾिसूं था पिया कंपेरेटिवली, त आउं सम्झां थो त हिकिड़ो मयारी चैनल जेको आहे मूंखे लॻे थो पियो। ऐं अॻियां रूम त आहे तरक़ी जो, पर आउं सम्झां थो जंहिं स्पीड जीअं तव्हां पकड़ी आहे उहा तव्हांखे नंबर 1 कराइण में यानी कि का कसर कोन्हे।